अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय राजू किचन। अॼु असां माय राजू किचन में तव्हांजे लाइ खणी आया आहियूं हिकु मज़ेदार ऐं तमामु आसान फिश जी रेसिपी जो नालो आहे मसाला फिश फ्राई। ही मसाला फिश फ्राई ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां विधो आहे बेसण 3 टेबल स्पून, मैदो विझंदासीं 1 टेबल स्पून, कॉर्नफ्लोर यानी मकई जो अटो आहे 2 टेबल स्पून, कटियल थूम ऐं अदरक आहे 1.5 टेबल स्पून ऐं हाणे ॾही विझूं था 3 टेबल स्पून। कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझंदासीं 1/2 टी स्पून ऐं पाणी आहे 1/4 कप। हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। सभी शयूं चङी तरह सां मिक्स कयूं आहिनि। हाणे विझूं था हेड 1/4 टी स्पून, जाण विझंदासीं 1/2 टी स्पून, गरम मसालनि जो पाउडर आहे 1/2 टी स्पून, जीरे जो पाउडर आहे 3/4 टी स्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1/4 टी स्पून, लूण विझूं था 3/4 टी स्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। सुकनि धणनि जो पाउडर आहे 1 टी स्पून, कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 3/4 टी स्पून ऐं हाणे सभिनी शयुनि खे हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां मिक्स कंदासीं। सभई शयूं मिक्स कयूं आहिनि। हाणे असां वटि हिते मच्छी आहे तक़रीबन 800 ग्राम्स ऐं मच्छी जे पीसिस खे असां बाउल में विधो आहे ऐं मसाले में चङी तरह सां डिप करण खां पोइ तक़रीबन अधु कलाक जे लाइ मैरिनेट करण लाइ रखी छॾींदासीं। जी फ्रेंड्स, मच्छी जे पीसिस खे तक़रीबन अधु कलाक जे लाइ असां मैरिनेट कयो आहे। हाणे असां खयो आहे हिकु फ्राइंग पैन ऐं फ्राइंग पैन में तेल विझंदासीं। तेल जीअं ई गरम थियो आहे त हाणे असां मच्छी जा पीसिस ऐड कंदासीं ऐं गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते फिश खे फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां फिश खे गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कयो आहे ऐं असांजी आसान ऐं मज़ेदार मसाला फिश फ्राई बिल्कुलु तयारु आहे। उमेद किथां हीअ रेसिपी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।